अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म जी हैसियत में बेबस हुजण जो एतिराफ़ कयो आहे। वकीलनि जे कन्वेंशन खे वीडियो लिंक ते ख़िताब में इमरान ख़ान चयो त अॻूणे आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा फ़ैसिलो कंदो त नेब कंहिंजो घेरो तंग कंदो या कंहिंखे आज़ादु कंदो। हिन चयो त करप्शन में मुलविस वॾा नाला हिकु हिकु करे बरी थी रहिया आहिनि। मुंहिंजे दौर में इन्हनि करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ केस मुकमल थिया पर नेब खे कमु करणु न ॾिनो वियो। इमरान ख़ान चयो त मूंखे बि NRO ॾियण जो चयो वियो पर मां सम्झां थो त करप्ट माण्हुनि खे NRO ॾियणु मुल्क सां गद्दारी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान ते दहशतगर्दीअ जा इल्ज़ाम हणंदड़ भारत जे परॾेही वज़ीर जयशंकर खे धोई छॾियो। गॾियल क़ौमुनि में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल चयो त जयशंकर खे ॿुधाइण थो चाहियां त उसामा बिन लादेन त मरी चुको आहे पर गुजरात जो कसाई नरेंद्र मोदी अञा जीअरो आहे ऐं भारत जो वज़ीर आज़म आहे। बिलावल चयो त गुजरात जो कसाई हाणे कश्मीर जो कसाई बणियल आहे। भारत जी हुकुमरान जमायत RSS हिटलर जी जमायत SS जे नज़रिए खां मुतासिर आहे। हिन चयो त RSS मुसलमाननि ख़िलाफ़ ज़हर पखेड़े रही आहे। भारतीय हुकुमरान जमायत जो हीरो गांधी न पर गांधीअ खे क़त्ल कंदड़ शख़्स आहे। सिंध हाउस इस्लामाबाद में सरकारी फंडनि जे इस्तेमाल में बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ थियो आहे। ऑडिट रिपोर्ट मूजिब सिंध हाउस इस्लामाबाद में वॉल फ्रेम 9 लख रुपयनि में ख़रीद कयो वियो। सिंध हाउस जी मरम्मत दौरान गाॾियुनि जे फ्यूल ते 1 करोड़ रुपया ख़र्च कया विया जॾहिं त अक्सर गाॾियूं जेके फ्यूल वठंदियूं आहिनि उन्हनि जो इस्तेमाल बि नाहे कयो वियो। सिंध हाउस पारां रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध हाउस इस्लामाबाद में तखियूं ऐं कंबल ख़रीद करण ते लख रुपया ख़र्च कया विया जॾहिं त ॿियनि सूबनि मां डोमिसाइल रखंदड़ माण्हुनि खे सिंध हाउस में भर्ती कयो वियो। रिपोर्ट में इंकशाफ थियो त गवर्नर, वॾे वज़ीर ऐं ॿियनि जे कमरनि में जरासीम कश स्प्रे ते 7 लख रुपया ख़र्च थिया, परदो धोइण ते 7,500 रुपया ऐं परदा धोइण ते 6 लख रुपया ख़र्च थिया। ऑडिट रिपोर्ट मूजिब सफ़ाईअ लाइ 5 लख रुपयनि जो वॉशिंग पाउडर अलॻि ख़रीद कयो वियो। वॻण लॻ वका मोरी वटि तेज़ रफ़्तार वेगन जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार बगी बंडीअ जा रहवासी लाड़काणे मां ईंदड़ वेगन सां हादसो पेश आयो जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार पुटु ऐं माउ तॾे ते फ़ौत थी विया। पुलिस पर वक़्तु रिलीफ ॾींदे वॻण रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो जिते ज़रूरी कार्रवाई करे संदन मड़ वारिसनि हवाले कयो वियो। संदन जा लाश अबाणे ॻोठ रवाना।